जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं त अॼु असां दौड़ शहर प्रेस क्लब में वेठा आहियूं, मौजूदु आहियूं। ऐं हिते जेको असां सां गॾु आहे अदो अली लिगारी साहब। त दौड़ जी जेका मालपीड़ी आहे उन जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त काफ़ी ॾींहंनि खां वठी असां हिकिड़ो इशू उथारियो आहे। दौड़ जी जेका मालपीड़ी आहे उहा बिना लीज़ जे, बिना अलाटमेंट जे हले पई। सो उन जे हवाले सां ही मेन जेको विटनेस आहे जंहिं माना इन पिड़ी जे मामले ते हाईकोर्ट में केस कयो हो, उन केस जी पुॼाणी किथे पहुती, कीअं थियो, छा मसइलो थियो उन केस जो, उन जे हवाले सां पुछंदासीं अली लिगारी खां। जी अली, तव्हां ॿुधायो त हीउ जेको केस तव्हां कयो पिड़ी ते, जेका अनलीगल तरीक़े सां हले पई, बासर माण्हुनि खे ॾेई छॾी अथनि ऐं उन जो ठीको वग़ैरह न थियो आहे, ऐं वॾी बदकिस्मती आहे त पिड़ी ठेकेदार पियो हलाए ऐं उन जी पर्ची जेका आहे टाउन जी इस्तेमालु पई थिए। इन जे हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदव? अदा हाणे हिन जे मुतलिक़ छा चइजे, चवंदा आहिनि त ज़ोर आॾऊं ज़ारी। हिते तक़रीबन कमु असां वटि ईअं थो हले। ही 2019 जी ॻाल्हि आहे ऐं जॾहिं दुबई छॾे हिते आयुसि त पिड़ी जेको आहे सो कुझु मख़सूस माण्हू कंहिं धुर जा बग़ैर ऑक्शन जे ईअं ॿोरियूं भरे पैसा खणी वेंदा हुया। त असां कोशिशि वरितीसीं शहर में सभिनी दोस्तनि सां गॾिजी करे त इहा पिड़ी जो ऑक्शन थियल आहे या न थियल आहे। ख़बर पई त ऑक्शन त कोन्हे को, पर हुनजो हिकिड़ो रुपयो बि जेको आहे सो सरकारी अकाउंट में कोन पियो दाख़िल थिए। पोइ असां टाउन ऑफिसर ओॾीमहिल हफ़ीज़ जमाली साहिबु हुयो, उन्हनि सां मिलियासीं, शहर जे माण्हुनि सां मिलियासीं त भणा एॾो सारो ज़ुल्म जेको सो इहो छो पियो थिए। बहरहाल का बि टाल मटोल कंदे चवनि पिया त को बि ठेकेदार असां वटि अचे ई कोन थो त असां कंहिंखे ॾियूं। त इन्हनि उन टाइम में 2019 में हिननि ऑक्शन जे लाइ जेको सो अख़बार मौजूदु आहे मूं वटि, उन में हिननि ऑक्शन जो लीलामी जो इश्तिहार ॾिनो। त असां कोशिशि कईसीं त दोस्त गॾिजी करे, कुझु माण्हू गॾिजी करे असां भला हिन में हिसो वठूं त जीअं लीगली तरीक़े सां शहर जो को भलो थी पवे। पर उन टाइम में एॾा त माण्हू हिसाइल हुजनि जो केर बि ऑक्शन में हिसो वठण जे लाइ तयारु न हुयो। पोइ असां सोचियोसीं त भला ॿियनि खां भरण खां बहितर आहे त असां पाण ई कोशिशि करियूं। त ओॾीमहिल असां कोशिशि कईसीं त असां पाण हुन में इन थियासीं, इनवेस्ट थियण जे लाइ। साईं हिननि जेका फॉर्मेलिटी असांखे ॿुधाई त तव्हां मूं वटि अॼु ताईं उहे रिकॉर्ड मौजूदु आहे, तव्हां यकीन कंदो 2 फाइल भरिजी विया, हीअ बि ॾियो, हीअ बि ॾियो, हीअ बि ॾियो, हीअ बि ॾियो, जेको आहे सो फ़लाणी शइ खपे, फ़लाणी शइ खपे। नेठि असां, छो जे असांखे अंत ताईं अचिणो हो त हिननि जी अंतहा केस ताईं थिए थी। असां सीरियस थी जेको आहे सो बैंक मां ड्राफ्ट ठाराए असां हिननि खे पेश कयोसीं। आख़िर में हीअ थियो त चवनि त न, हाणे हीअ त सही आहे, पर तव्हांजी गारंटी छा आहे? ऐं लोकल माण्हू शहर जो, हितां जो माण्हू, मां 22 लख जो चेक ॾिनो आहे, पर अञा ताईं चवनि पिया त तव्हांजी गारंटी छा आहे जे तव्हांखे असां हीअ ॾियूं। अच्छा, केतिरे में लीलामी, केतिरे में पई थिए, जेको तव्हां केतिरी ॿोली लॻाई हुनजी? ॿोली ताईं त पहुतासीं कोन। अच्छा, ॿोली ताईं पहुतासीं कोन। उन टाइम में मतिलबु हिननि जेको आहे सो 50 लख जो ॾिनो सरकारी वाक, त उन जो 2% मतिलबु असांखे जमो कराइणो हुयो। हाणे उन जे बावजूदि पोइ मां छा कयो, मूं वटि अॼु बि कागज़ मौजूदु आहिनि, ऐं 1 करोड़ जो पंहिंजो घरु आहे, हुनजी वैल्यूएशन ठाराए उहो हिननि खे जेको सो ओरिजिनल डॉक्यूमेंट्स ॾिना। दादा, मां जेकॾहिं भॼी वञा, मूंखे तव्हां गवर्नमेंट ॾिए त हीअ 1 करोड़ जो आऊं पंहिंजो घरु थो ॾियां, उहो ॾिनो। उन जे बावजूदि बि जेको आहे सो ऑक्शन थिए कोन। सुबुह जो 8 बजे जो टाइम रखियलु हुजे, असां 8 बजे खां मां 7:30 बजे अची वेही रहियो, छो जो मूंखे ख़बर हुई त हिननि जी हराम पई आहे। तव्हां यकीन ॼाणियो त 7:30 खां वेंदे ऐं 5:30 बजे ताईं वेठो रहियुसि। उन्हनि खे ख़बर आहे कामरेड वेठो आहे, उन जे करे ऑफिस में केरु माण्हू बि कोन आयो। ऐं उहो ॾींहुं गुज़ारियो। उन खां पोइ वरी ॿियो ॾींहुं थियो, ॿियो ॾींहुं बि ईअं कयो, टियों ॾींहुं बि ईअं कयो। 3 ॾींहं मुसलसल। पोइ 1-2 दोस्त जेका ख़्वाहिशमंद हुया ठेकेदार, उन्हनि खे बि मिलायो। 3 ॾींहं बि 5:30 बजे ताईं ऑफिस में केर बि कोन आयो, न को ऑक्शन थियो। त मजबूरी असांजी इहा हुई त उन टाइम में प्रेस कॉन्फ्रेंस कई।
उते ई ऑफिस में दोस्तनि खे सहाफ़ियुनि खे घुरायोसीं, हिते अची असां प्रेस कॉन्फ्रेंस कई, उन जी बि तस्वीरूं या उनजो रिकॉर्ड मौजूदु आहे। उनमें असां हीअ ॼाणायोसीं त हिननि ऑक्शन जे लाइ 3 ॾींहं जो जेको आहे सो चयो हुयो, इन में पंहिंजे अख़बार में हिननि टाइम ॾिनो आहे। 3 ॾींहं गुज़रण जे बावजूदि न TMO आहे, न जेको आहे सो हुते टाउन ऑफिसर आहे। उन ते आऊं जेको नवाब शाह हिननि में हिकिड़ी कमेटी ठहंदी आहे जंहिंमें टाउन ऑफिसर हूंदो आहे ऐं जेको हिननि जो मथे डायरेक्टर हूंदो आहे, उहो बि हिन जो मेंबर हूंदो आहे ADL जी। ऐं उन खे कॉल करे जेको आहे सो चयो त साईं अॼु 3 ॾींहं आहे असां जेको आहे सो ठेकेदार आहियूं, असां वेठा आहियूं टाउन कमेटी पंहिंजे टाउन कमेटी में, तव्हां में को बि माण्हू कोन्हे को, तव्हां हुनजो हिसो आहियो, तव्हां हुनजा जेको आहे सो मेंबर आहियो, ऑक्शन कॾहिं थींदो, जेकॾहिं कैंसिल आहे त हुनजो को सरकारी ऐलान कोन्हे को, असांखे छा करणु खपे। चई त मूंखे त का ख़बर ई कान्हे कि तो मां बि मेंबर आहियां हिन जो। त हिननि जो तरीक़ेकार इहो रहियो। मजबूरन असां जेको आहे सो वञी हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कईसीं, जेको आहे सो उनजो सॼो सारो रिकॉर्ड मौजूदु आहे। इहो हलंदे 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 2020 थी वियो। 2020 में असां कोर्ट में इहा बि एप्लीकेशन दाख़िल कईसीं त बराए महिरबानी इहो ऑक्शन करायो वञे। 2020 में बि उहो ई तरीक़ो थियो त हिननि ऑक्शन जे लाइ कोर्ट खे बि लेटर ॾेखारियो त हीअ असांखे फलाणे ॾींहं ते ऑक्शन करियूं पिया, पर सूरत हाल हीअ आहे त उन्हनि माण्हुनि खे हिननि खे ॾियणो हुयो ठीको, जेके हींअर बि हलाइनि पिया, त 3 ॾींहं ताईं केर बि माण्हू हुननि मां न आयो, न वरी हुननि जी एप्लीकेशन बि आई। वॾी ॻाल्हि हीअ आहे त असांखा पूरा फाइल वरिता विया, जेको ओॾीमहिल ऑक्शन जे लाइ वेठो हुयो ऑफिसर, उहो ख़ाली फाइल असांखे मतिलबु बेवकूफ़ करण जे लाइ, त ॾिसो हुन बि फाइल ॾिनी आहे। मां जॾहिं हुनखां खसे उहा फाइल ॾिठी त ख़ाली शनाख्ती कार्ड हुजे हुनजो, हुनजी एप्लीकेशन बि न हुजे, उन माण्हू जी एप्लीकेशन बि न हुजे, उन जी उहा फाइल चई कंप्लीट आहे, पर तव्हांजी जेको अञा कंप्लीट कान्हे आहे। बहरहाल हिननि ऑक्शन न कयो, हिननि ऑक्शन न कयो। वरी असां जेको आहे सो रिप्लाए कयोसीं कोर्ट सॻोरी खे त हिननि ऑक्शन न कयो आहे। बाक़ी जेतिरे क़दुरु हींअर तव्हां पर्चियूं पिया ॾेखारियो, इहा बि उन टाइम बि पर्चियूं इहे हुयूं। असां सरकारी पर्चियूं बि हथु कयूंसीं, जेके जॾहिं पंहिंजी टाउन कमेटी दौड़ हलाईंदी हुई, उन जो हिकिड़ो मोहर हूंदी आहे सरकारी, जेको उन ते ठपो लॻंदो आहे, असां उहे पिया हलायूं। कुझु उहे पिया हलाइनि, कुझु वरी उन खां अॻु जा जेके 4 साल 5 साल अॻु जो ठेकेदार हुयो, उन जूं पियल हुयूं पर्चियूं, उहे हलाइनि पियूं। असां उहे बि हथु करे रिकॉर्ड सॼो मौजूदु आहे। हींअर तव्हां छा चवणु चाहींदो, जेका हींअर हले पई अनलीगल तरीक़े सां अञा ताईं हले थी, उनखे त काफ़ी टाइम थियो आहे, मुंहिंजे ख़्याल में 8 खां 10 साल थी विया आहिनि, उन टाइम खां वठी साॻियो ई ठेकेदार हलाईंदो पियो अचे बिना ऑक्शन जे। त हींअर तव्हां छा चवणु चाहींदो त उन जे लाइ छा थियणु खपे? इहा शहर जी प्रॉपर्टी आहे, शहर जे कंहिं रिफाई प्लाटनि ते ख़र्चु थिए, को पब्लिक पार्क ठाहिजनि इन सां, को अहिड़ा जेके से पब्लिक स्पॉट आहिनि उन्हनि ते जेको सो अहिड़ा इवेंट लॻाइजनि, त इहो बहितरु न आहे? असांजी बि नियत इन ई सां हुई त असांजे शहर जी भलाई थिए, उन जे करे असां एॾो सारो ख़र्चु कयोसीं, वकीलनि जा ख़र्च भरियासीं, ऐं जेका भॼ डुक हुई। तव्हां मज़े जी ॻाल्हि हीअ आहे त आउं हितां सुबुह जो जेको 8 बजे कार करे हाई कोर्ट पहुचंदो हुउसि, सुबुह जो 8 बजे हाई कोर्ट करे उते पहुचंदो हुउसि, उते ख़बर पवंदी त जेको सो हाणे वरी अॻियां चकर ते ही पैसा ॾेई करे उते, मतिलबु हिननि हुनमें छा आहे त हिकु सियासी धुर आहे, उन्हनि जे आशीर्वाद सां ही माण्हू कमु कनि पिया। उन टाइम में मूंखे हथु खणण जे लाइ हिननि 1 करोड़ जी आछ कई, खणी अची मुंहिंजे घर में, मतिलबु जेको मुंहिंजे बैठक ते हिकु थेलो भरे अची रखियऊं त ही 1 करोड़ वठि, तव्हां पंहिंजे केस तां हथु खणो। मां चयो यार मां हिननि जे लाइ त कयो कोन्हे को। चई तुंहिंजो मक़सदु छा आहे, पिड़ी मूंखे मिले? मां चयो बिल्कुलु पिड़ी मां वठंदुसि, ऑक्शन थियणु खपे, तव्हां मूंखां भले मथे वाक ॾियो, खणी वञो, मूंखे इतराज़ न आहे, पर लीगल तरीक़े सां अचो। त उन्हनि चयो भला ईअं कयूं था, पार्टनरशिप ते खणूं था। मां चयो ठीकु आहे, ऐं फस्ट पार्टनर आउं हूंदुसि। चई न फस्ट असां हूंदासीं। मां चयो ॻाल्हि साॻी थी वेंदी। मां हिननि खां जेको आहे सो सेटिंग न कई। न करण खां पोइ हिननि चयो तव्हांखे मोकल आहे, असांखे मोकल आहे, हाणे ॾिसो तुंहिंजो केस कीअं थो हले। हिननि ईअं कयो त उते ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेको कोर्ट सॻोरी में बाबाए क़ौम वेंदो, बाबे क़ौम जो एतिराम आहे, सभिनि खे आहे, हुननि एतिराम कंदे हींअर ताईं केस आऊं को विथड्रा न थियो आहियां केस तां। जॾहिं बि कोर्ट घुराईंदी आहे, ऐं जेको सो मुंहिंजो वकील मौजूदु आहे, ऐं बि मौजूदु आहियां, ज़िंदा आहियां जेसि ताईं। इन खां पोइ वरी तव्हां फॉलो कयो आहे केस खे?
उन खां पोइ जेको वरी मूं दरख़्वास्त ॾिनी, उन खां पोइ वरी आऊं जेको एंटी करप्शन में हैदराबाद में एप्लीकेशन दाख़िल कई। बहरहाल सभई इदारा हिननि जा ख़रीद थियल आहिनि। सो जीअं हींअर हले पियो उन टाइम में बसि हिननि ॾे 2-3 नोटिस आया। नोटिस अचण खां पोइ अॻु में बि चेयरमैन साहिबु इहो साॻियो ई हुयो, हींअर बि चेयरमैन साहिबु साॻियो ई आहे। पर असांजी बदकिस्मती हीअ आहे त असांजा शहर जा माण्हू हुजनि या सियासी समाजी माण्हू हुजनि, असां उन टाइम में बि दाहूं कयोसीं। मूं ऑल पार्टीज़ घुराई, शहरियुनि सभिनि खे इनवाइट कयो, अचो ही शहर जी प्रॉपर्टी आहे, शहर जे हक़ ते दहाड़ो आहे। पर कंहिं बि साथ न ॾिनो। ऐं अकेलो तरक़ी पसंद पार्टी जो जेको रहनुमा थी करे जेको मुंहिंजे हवस में हुयो ऐं कयो। पर अॼु बि मुंहिंजी ख़्वाहिश आहे त जेकॾहिं ऑक्शन कंदा त आउं उन में हिसो वठंदुसि। ऐं जेको मज़े जी सॼे कम में कंहिंखे था तव्हां ज़िम्मेवार सम्झो, त टाउन इंतज़ामिया आहे या उन खां मथां ई का सियासी क़ुवत आहे? न, हिन में जेको ऑफिसर सभई मुलविस आहिनि, DC समेत। छो जो आउं 7 ॼणनि जो नालो ॾिनो हुयो जिन्हनि ते मुंहिंजो केस दाख़िल हुयो, जंहिंमें जेको चेयरमैन हुयो, टाउन ऑफिसर हुयो ऐं पंहिंजो AC हुयो उन टाइम में, ऐं DC हुयो, लोकल गवर्नमेंट जेको सेक्रेटरी हुयो। मतिलबु 7 माण्हुनि ते मुंहिंजो कंप्लेन हुई हाई कोर्ट में। अच्छा, पर्ची जेका उहो टाउन कमेटी जी जेका यूज़ थिए पई, उन में अमाउंट जेको आहे जंहिं बि मतिलबु ख़रीदार या फ़रोख़्त कंदड़ खां पर्ची ॾियनि था त उन में अमाउंट न पिया भरनि, इन जो रीज़न कहिड़ो थी सघे थो? उन में आहे त मतिलबु हिकु त 2 नंबरी आहे न, जॾहिं की सरकारी रेट एतिरो आहे कोन। हीअ जे 2 नंबरी कंदा त सुभाणे मथां केरु चैलेंज करे, उन जे करे हाणे तव्हांखे मां हिन में खोड़ सारियूं शयूं आहिनि जंहिंमें हाणे हीअ अदा ऐं हीअ जेको कोर्ट में जेको हीअ काग़ज़ आहिनि मुंहिंजा, ऐं हीअ जेका मूं फाइल जमो कराई जेको हिननि मूंखां वरितो, हीअ जेको हुन जूं जेके हिननि वाक़ जे लाइ अख़बारनि में ॾिना, मूं उहे कटिंगूं रखियूं। ऐं हीअ सरकारी जेको अंग्रेज़ी अख़बार आहे उन में बि ॾिनो हिननि। हीअ मूं पूरो दस्तावेज़ जेको ठहिरायो हुयो, इन जे करे हीअ मुंहिंजी एप्लीकेशन हुई, हीअ जेका नोट लॻल आहे। ऐं उन खां पोइ हीअ जेके मूंखां हिते काग़ज़ वरिता विया। हाणे तव्हां अंदाज़ो हणी सघो था त हीअ ठेकेदार जे लाइ एतिरा ई जेको सहूलियत न आहे। जेको ॿाहिरियों अचे थो ख़ाली शनाख्ती कार्ड ॾिए, उहो जेको हिते इन थी सघे थो, पर लोकल माण्हू खे ज़रूरत न आहे। असां FBR खां फलाणे खां हुन खां वठो, एतिरे ताईं मुख़्तियार खां वठो, वरी जेको नो ड्यूज़ बि वठो, त किथे कर्ज़ी त कोन आयो। हिते इलेक्शन में माण्हू खून करे उहे गवर्नर ऐं उहे थियनि था। ही ऐं पंहिंजी प्रॉपर्टी जा जेके घर जा काग़ज़ जमो कराया, जेके मज़े जी ॻाल्हि इहा त 20 लख मुंहिंजा कंहिं दोस्तनि खां वठी ऐं जेको कराया, 2 साल ताईं मूंखे पैसा न ॾियनि। 2 साल ताईं हिननि पैसा मुंहिंजा पंहिंजे अकाउंट में रखे छॾिया, कोन पिया ॾियनि। बाबा मुंहिंजी शइ आहे, तव्हां जेकॾहिं ऑक्शन नथा करियो त मूंखे पंहिंजी शइ त वापसि करियो। जॾहिं कानून में आहे त तव्हां जेकॾहिं जंहिं ॾींहुं ऑक्शन ख़तमु थिए थो त उन ॾींहुं तव्हां उनखे पंहिंजी पेमेंट वापसि करियो। छा इरादो आहे तव्हांजो? हाणे इरादो असांजो त नेकी आहे, असां त शहर जे भले जे लाइ चाहियूं था। जेकॾहिं दोस्तनि हीअ सिलसिलो शुरू कयो आहे त हीअ हिकिड़ो दास्तान हुयो जेको तव्हांजे साम्हूं रखियोसीं, त हीअ असांजे शहर सां वेदन आहे। त उन में जेके सियासी क़ुवतूं आहिनि ऐं हितां जा जेके लोकल ऑफिसर, लोकल हुजे या मथां खां वठी हेठि ताईं, DC खां वेंदे जेको लोकल गवर्नमेंट पंहिंजो चेयरमैन ताईं, सेक्रेटरी ताईं, हीअ सभई मुलविस आहिनि। छो जे हींअर बि जेको 2 करोड़ अचनि था पिया, 2 करोड़ पर मंथ अचनि था, ऐं उहे काॾे था ख़र्च थियनि उनजी का बि ख़बर कान्हे। हाणे हीअ जेको भुॻड़नि जी मुठ में वञे थी पई, जॾहिं की हिकिड़ी मोहताज अंदाज़ो आहे त ईद वारी पीढ़ी जेका आहे उहा कम से कम 6 करोड़ हफ़्तो थिए थी। 6 करोड़ हफ़्तो ही मतिलबु 2019 जी मुंहिंजी कैलकुलेशन आहे त हींअर उहा जेका आहे 10 करोड़ ते वेंदी हूंदी हफ़्तो। जेकॾहिं फिटो करियोसि हर हफ़्तो, जेकॾहिं आम जेका आहे उहा तव्हांजी 30 लख में वञे, त बि अंदाज़ो हणो त जेको साल में छा थो थिए। त ही आमदनी असांजे शहर जी आहे। असां चऊं था असांजे शहर ते ख़र्च थिए।
जेको सो हितां जा चूंडियल नुमाइंदा ऐं हितां जा जेके ऑफिसर आहिनि उहे पाण जेको सो हिसो पती करे खाइनि पिया। असां गवर्नमेंट खां जेका निगरान हुकूमत आहे उन खां अपील था करियूं, हाई कोर्ट जे जज खां अपील था करियूं, केस तव्हां वटि मौजूदु आहे, बराए महिरबानी इन खे हलाए करे ऐं जेको सो उन्हनि खे जेके इन में मुलविस आहिनि उन्हनि ते एक्शन खयो वञे ऐं शहरी जेके दौड़ जा आहिनि हुननि खे का फैसिलिटीज़ ॾिनी वञे। मां सम्झा जॾहिं 10 दुकान हूंदा या 20 मस में पंहिंजे शहर दौड़ जा वाटर सप्लाई जी उन टाइम जी जेका आहे सो असां वटि लाइन लॻल आहे, उन ते गुज़ारो पियो थिए जिथां हर जाइ तां फाटी थी पवे। असां गवर्नमेंट खां हीअ बि मुतालबो कंदासीं त शहर जे माण्हुनि जे लाइ साफ़ु सुथिरो पाणी मुहैया कयो वञे ऐं असां शहर जे माण्हुनि खे जेको ज़िंदा रहणु ॾिनो वञे। उन जे लाइ असांजी गुज़ारिश इहा आहे। शहर दौड़ जे माण्हुनि खे बि अपील आहे त जेकॾहिं अली लगारी हिकिड़ो माण्हू एतिरी जिदोजहद करे सघे थो त हीअ ऑफिसर या चूंडियल नुमाइंदा असांजा चूंडियल आहिनि। जेकॾहिं सभु गॾिजी कंदो त तव्हां पंहिंजा हक़ वठी सघो था। GSM जी डॉक्टर कादर।